हिंगोरजा में क़ौमी अवामी तहरीक पारां बैरिया टाउन जवाहरलाल अयाज़ लतीफ़ अली जो ते केस दाख़िल करण सिंध में पानी की खोट ख़िलाफ़ एहतजाज किया वियो। पेश आहे अब्दुल जब्बार चांग की रिपोर्ट। हिंगोरजा में बैरिया टाउन के गेट अॻियां धरणो हणण खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿिनि क़ौमी कारकुननि मथां 22 केस दाख़िल थियण खिलाफ़ प्रेस क्लब हिंगोरजा अॻियां अवामी तहरीक के कारकुननि ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अचो त वधीक ॾिसूं था उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। एहतजाज जो कयो आहे असां मोहतरम अयाज़ लतीफ़ अली जो क़ौमी अवामी तहरीक सरबराह जी क़यादत में कयो आहे। असां हिंगोरजा वारे क़ौमी तहरीक जो असांजी मां जो सदर आहियां। पोइ इन ख़िलाफ़ कयो आहे त जेके अयाज़ लतीफ़ अली जे मथां कूड़ी एफआईआर कई आहे असां बिल्कुलु उन जा रद्द था कयूं ऐं बिल्कुलु उहा कूड़ी आहे ऐं महिरबानी करे उनखे ख़तमु कयो वञे। जॾहिं त अयाज़ साहिब जेको आहे बैरिया टाउन मनसूबे जे गेट ते मौजूदु बि न हो, उन जे बावजूदि बि उन मथां कूड़ी एफआईआर कयूं आहिनि ऐं असां सिंध जा जेके बि क़ौम परस्त आहिनि जेको छजूं त एक्शन कमेटी वारनि जेको प्रोग्राम कयो उहो बिल्कुलु पुरअमन ऐं एहतजाज कयो। उन जे बावजूदि बि उन जे मथां जेके कूड़ा केस कया आहिनि उन्हनि खे बि बिल्कुलु ख़तमु कयो वञे। अयाज़ लतीफ़ अली जे साहिब मथां जेके कूड़ी एफआईआर हुई उहे ख़तमु कयूं वञे ऐं सिंध खे पंहिंजो पाणी ॾिनो वञे ऐं जेके बैरिया टाउन मनसूबो आहे उहो बि ख़तमु कयो वञे। बिल्कुलु गैर क़ानूनी आहे इहो, इनखे ख़तमु कयो वञे ऐं अयाज़ लतीफ़ अली जे मथां जेके एफआईआर आहिनि कूड़ियूं उहे सभु ख़तमु कयूं वञे जेका सिंध खे पंहिंजो पाणी पोइ ॾिनो वञे। असां एहतजाज कयो आहे बैरिया टाउन जे करे बैरिया टाउन ते कब्ज़ो हटायो वञे ऐं अयाज़ लतीफ़ सां मथां जेके जाली केस ऐं एफआईआर थियल आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। मेन मसइलो पाणीअ जो आहे। हिते सिंध में पाणी वधीक खोटी आहे। इन खोटीअ खे ख़तमु करण लाइ हुकूमत खे अपील कयूं। जीअं इमरान खान चए थो त नया पाकिस्तान बनेगा। नया पाकिस्तान ही आहे जेको हिते पाणी न आहे सिंध में। छो असांजी सिंध हुकूमत पोइते थी वई आहे तमामु। जेको असांजो जेको एहतजाज आहे क़ौमी अवामी तहरीक सरबराह लतीफ़ अली जे जेके कूड़ा केस आहिनि असांजे सिंधी अवाम मथां जेके कूड़ा केस विराट एहतजाज कयो। सिंध उन्हनि बार बार चयो असां पुरअमन एहतजाज कंदासीं। उन बावजूदि बि हुननि कूड़ा केस कया हुन मथां एफआईआर थियूं इहे असांखे ख़तमु कयो वञनि सिंधियुनि जे मथां ऐं लतीफ़ अली साहिब मथां ऐं बैरिया टाउन मनसूबो आहे इहो ख़तमु कयो वञे। एहतजाज कंदड़ अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हुयो त बैरिया टाउन क़दीम वसंजनि ते कब्ज़ा कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं ऐं वफ़ाक़ जे सिंध जे पाणी ते धाड़े ऐं सिंध जे धारियुनि जी आबादकारी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस ख़तमु कया वञनि न त ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक हलाईंदासीं। कैमरामैन अब्दुल जब्बार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा। अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़।